अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां हिकु दफ़ा ॿीहर आहियूं ज़र ज़िंदगी जे सेट ते ऐं सभई आर्टिस्ट मौजूदु आहिनि। सभु पहिरीं पहिरां दोस्त इंटन मौजूदु आहिनि। ॾिसो था पिया बारिश जी वजह खां असां इंटन रिकॉर्डिंग जेका त बंदि कई आहे। असांजो कैमरामैन ज़हीर अहमद बलोच साहब, असांजो मेकअप आर्टिस्ट दिलशाद गौरी ऐं इन खां अलावा चांडियो साईं असिस्टेंट कैमरामैन ऐं इन खां अलावा इन खां अलावा असांजो डायरेक्टर फरज़त मलिक खजू जेको बारिश जी वजह तमामु घणो परेशान आहे। ख़र्च घणो था जेको सीन थियनि कोन था पिया, बारिश छॾे ई कोन थी पई। सारा परेशान ना आहियूं, तव्हां सम्झी सघो था। अलाह जी रहमत आहे, जेको थींदो उहो थींदो। परेशान थियण सां छा थींदो, भलाई थींदी। भलाई थींदी भलाई थींदी। असांजो कारियर कमार खान उन्हनि पहिरीं पहिरियों दोस्त अहमद अली शेख हींअर पहुतो आहे सेट ते ऐं असां रिकॉर्डिंग जे लाइ वञूं पिया, पर बारिश असांखे न छॾी, इन करे वेही रहिया आहियूं। रिकॉर्डिंग माशाल्लाह माशाल्लाह पूरी सिंध में वसे थी पई। त असिस्टेंट डायरेक्टर पंहिंजो अबड़ो साहब, पंहिंजो असांजो एडी अबड़ो अलाज में अबड़ो साहब जेका बि तालुक़ु आहे, असांजो वेझो दोस्त ऐं माशाल्लाह हिन ड्रामे में पहिरियां बि मां वीडियो ठाही त हुननि ॿुधायो त अहमद जो करेक्टर आहे असांखे ऐं को डायरेक्टर बि आहे असांजो तमामु बहितरीनु दोस्त, अलाह ख़ुशि रखंदुसि। ॿियो अहमद साहब कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? करेक्टर सां सॾु कयो मां अहमद अली अहमद जो करेक्टर ज़िंदगी ड्रामे में हिन वक़्तु असां गफ़ार ख़ान जी हवेली जे सेट ते ॾिठा आहियूं ऐं हिन वक़्तु बरसाति तमामु लही पई आहे, इन करे थोरो असां डिले कयो आहे रिकॉर्डिंग में। मज़ो वठूं पिया। चलो माशाल्लाह, अलाह ख़ुशि रखे तव्हांखे सदाईं। ख़बर आहे त जीअं बारिश थींदी आहे त सना हुनखे इंजॉय ज़रूरु कंदी आहे ऐं तव्हांखे असां ॾेखारी था इन टाइम आहियूं असां। बिल्कुलु हुई इन जे करे असां पंहिंजे नाज़रीन खे ॾेखारींदा त सना हलंदा इन टाइम बारिश खे भरपूर नमूने सां ऐं हिन टाइम जेका बारिश खे रिकॉर्ड करण लाइ तक़रीबन असांजी सभई आर्टिस्ट जेके आहिनि, हर हिक जे हथ में मोबाइल आहे। रिमशा शहज़ादी ऐं पंहिंजो सोनू मिर्ज़ा, फहमीदा सैर बारिश जी रिकॉर्डिंग कंदा पिया, पर सना माशाल्लाह माशाल्लाह हाँ हाँ अचां थो को मसलो न आहे। कपिड़ा मूंखे मटाइणा पवंदा आहिनि। ना निकरजो, मेकअप जो मुंहिंजो दिमाग़ न थियो, ना चलाओ। इट इज माय ऑर्डर। इट इज माय ऑर्डर। डायरेक्टर साहब परेशान थी विया आहिनि बारिश जे वजह खां। चए थो हिन जी छोकिरियूं ॿियूं निकिरी पियूं आहिनि जेको आहे बारिश खे इंजॉय कंदा आहिनि। असां जेको बैकअप कयो आहे उहो टाइम ज़ाया थी वेंदो। बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे। महांगाई उर्ज शइ आहे ऐं सुबुह खां वठी हिकु ॿ सीन थिया आहिनि। यकीन कंदो वरी हाणे हींअर बारिश शुरू थी आहे ऐं असां रिकॉर्डिंग ते वञूं पिया, पर बारिश जे करे रिकॉर्डिंग हाणे हींअर करे कोन था सघूं छो त लाइट बि कोन्हे ऐं इन खां अलावा बारिश तमामु बेइंतिहा तमामु भरपूर तरीक़े सां वधी रही आहे ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो